पडीदन में वडेरे जे यूसी चेयरमैन पुट माज़ूर नौजवान के तशद्दुद जो निशानो बनाए ज़ख्मी करे छड़ियो आहे। पडीदन में वडेरे जे यूसी चेयरमैन पुट माज़ूर नौजवान के तशद्दुद जो निशानो बनाए ज़ख्मी करे छड़ियो आहे। यूसी चेयरमैन ज़ुल्फ़कार राजपर नौजवान आशिक राजपर के तशद्दुद करे ज़ख्मी करे छड़ियो। हिक हथ खां माज़ूर नौजवान के तशद्दुद करे ज़ख्मी करण जो केस पडीदन थाने ते दाख़िल कयो वियो। केस में यूसी चेयरमैन ज़ुल्फ़कार राजपर, सालार राजपर उर्फ दानियाल, गफ़ार राजपर ऐं ज़ीशान राजपर के जवाबदार नामज़द कियो आहे। ज़ख्मी नौजवान की फरियाद ते केस दाख़िल थियण बावजूद अञा ताईं का भी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। फरियादी धुर जो चवणु आहे त केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो पर मथनि ठाह लाइ दॿा विझी रही आहे। पडीदन में वडेरे जे यूसी चेयरमैन पुट माज़ूर नौजवान के तशद्दुद जो निशानो बनाए ज़ख्मी करे छड़ियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। यूसी चेयरमैन ज़ुल्फ़कार राजपर नौजवान आशिक राजपर के तशद्दुद करे ज़ख्मी करे छड़ियो। हिक हथ खां माज़ूर नौजवान के तशद्दुद करे ज़ख्मी करण जो केस पडीदन थाने ते दाख़िल कयो वियो। केस में यूसी चेयरमैन ज़ुल्फ़कार राजपर, सालार राजपर उर्फ दानियाल, गफ़ार राजपर ऐं ज़ीशान राजपर के जवाबदार नामज़द कयो वियो आहे। ज़ख्मी नौजवान की फरियाद ते केस दाख़िल थियण बावजूद अञा ताईं का भी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। फरियादी धुर जो चवणु आहे त केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस जवाबदार खे त गिरफ़्तार न कयो पर मथनि ठाह लाइ दॿा विझी रही आहे।